से त मुर्शिद कामिल अकमल में मजबूत अकीदो रखंदा से दिलवर मदीने वारे में मजबूत अकीदो रखंदा से त असां तमाम जेके भी अज दरबार हुसैनाबाद में मौजूद आहियूं खाली झोलियों खणी आया हूँ उहे सब खाली झोलियों भरे पो घर मोटंदा से त टाइम मुख्तसरा सब तारीफ़ूं अल्लाह ताला जे लाइ आहिनि जेको ख़ालिक़ व मालिक आहे अल्लाह ही मअबूद आहे अल्लाह ही मक़सूद आहे अल्लाह वहदहू ला शरीक आहे अल्लाह ताला सां को बि शरीक न आहे अल्लाह ताला जी कुदरत ताक़त बेमिसाल आहे बेशुमार दुरूद व सलाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते मुक़द्दसा जे मथा त अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के सब शान मकाम इज़्ज़तों अज़मतों बयान बरहान कमालात मोजज़ात अता फरमाए वडे शान सां वडी अज़मत सां हिन दुनिया जे तख्ते ते मबूस फरमायो आहे त अल्लाह ताला पूरी कायनात के पंहिंजे प्यारे हबीब जी आमद जे सदके संवारे सिंगारे छॾियो आहे जेकॾहिं असां तमाम जा दिलबर नबी करीम नबी रहीम नबी रऊफ़ रहीम नबी त हिन दुनिया ते कुर्ब जा कदम न फरमाए ना त अल्लाह ताला पूरी कायनात की पैदा न फरमाए त सोने दिलबर लजपाल मदीने वारे जे सदके वडा करम थिया त दिलबर मदीने वारे जे सदके दिलबर मदीने वारे जी आमद जे सदके अल्लाह ताला पूरी कायनात के रंग लगाए संवारे सिंगारे त दिलबर मदीने वारी जी आमद जे सदके त कुफर काफूर थी वयो हर तरफ हक ऐं सच वारो नारो बुलंद थी वयो त वो केड़ो नारो बुलंद थी वयो त अल्लाह जी तौहीद अल्लाह जी हेकड़ाई वारो नारो बुलंद थी वयो वो केड़ो नारो वा बाबा जे बुलंद चो ला इलाहा बाबा जे बुलंद इश्क ऐं मोहब्बत सां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम त अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब जी हर हिक शान के बेमिसाल बनायो त अल्लाह ताला पंहिंजी अता सां पंहिंजे प्यारे हबीब जा बयान बुरहान बेमिसाल अता फरमाया उलाइका रफीका त अल्लाह तबारक तआला फरमायो जेके अल्लाह जे रसूल जे हुक्म के मञनि था अल्लाह जे रसूल जी फरमा बरदारी इताअत ताबेदारी कनि था उहे उन्हनि सां गॾु हूंदा जनते मां अल्लाह जा इनाम आहिनि जनते मां अल्लाह जा इनाम आहिनि जनखे मां अल्लाह इनामन जो मालिक बनायो है जेके अल्लाह जे रसूल जी फरमा बरदारी ताबेदारी कनि था उहे उन्हनि सां गॾु हूंदा जनते मां अल्लाह जा इनाम आहिनि उहे कहिड़ा आहिनि केरु आहिनि त अल्लाह ताला फरमाए थो उहे नबियन सां गॾु हूंदा उहे सिद्दीक़न सां गॾु हूंदा उहे शहीदन सां गॾु हूंदा उहे सालिहीन कामिलीन मुर्शिद कामिल अकमल सां गॾु हूंदा त हिते अल्लाह तबारक तआला फरमायो त जेके भी नबियन जी गुलामी में आहिनि जेके भी नबियन जी गुलामी में रहा सिद्दीक़न जी गुलामी में रहा शहीदन जी गुलामी में रहा जेके भी पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जी गुलामी में रहा त अल्लाह तबारक व तआला फरमाए थो व हसन उलाइका रफीका मुझे प्यारे हबीब जे हर फरमान ते अमल करण वारो
तो मुझे प्यारे हबीब जी ताबेदारी करण वारो अवां जे लाइ खुशखबरी है तो अवां ते हिन दुनिया में नबियन जो करम आहे, सिद्दीकन जो करम आहे, शहीदन जो करम आहे। हिन दुनिया में मुर्शिद कामिल सां गॾु आहियो, पर क़यामत जो ॾींहुं हूंदो ईमान वारो मुझे प्यारे हबीब जे हर फरमान ते अमल करण वारो, मुझे प्यारे हबीब जे हर हुक्म के मञण वारो। त क़यामत जो ॾींहुं हूंदो त अवां जा हथ हूंदा नबियन जी पाक दामन हूंदी, अवां जा हथ हूंदा सिद्दीकन जी दामन हूंदी, अवां जा हथ हूंदा शहीदन जी दामन हूंदी, अवां जा हथ हूंदा मुर्शिद कामिल अकमल जी दामन हूंदी। ऐं अवां खे मुबारक आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो वहसुन उलाइका रफीका, ऐं अवां खे मुबारक आहे जी गुलामी में आयो, अवां खे मुबारक आहे। अल्लाह तआला फरमाए वहसुन उलाइका रफीका, केॾा न अवां जा सुहिणा सुठा रफीका आहे। तवज्जो त हिन आयत करीमा में अल्लाह ताला त ईमान वारन आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे सच्चन गुलामन सरकार सां सच्ची मोहब्बत रखण वारन खे तसल्ली ॾेई रहियो, जेके बि दिलबर नबी जे फरमान ते अमल कनि था, जेके 5 वक्त नमाज अदा कनि था, त हर वक्त दिलबर नबी जे सुन्नत ते अमल कंदा रहन था, फरमान ते अमल कंदा रहन था, नेकी ते अमल कंदा रहन था। एड़न रफीकन जी रिफाकत जे सदके, एड़न रफीकन जे साथ जे सदके हिन दुनिया में भी करम कब्र में भी करम थींदो, कब्र जे निकरण वक्त भी करम थींदो, महशर जे मैदान क़यामत जे ॾींहुं भी करम थींदो। तवज्जो त हिन आयत करीमा जो शान नुज़ूल ही आहे त दिलबर नबी जो गुलाम त अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा उम्मुल मोमिनीन असा मोमिनन जी अम्मा बयान फरमाई थी त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो हिकु सहाबी जंहिंजो नालो हो त हज़रत सोबान, तो सरकार जी खिदमत में आयो, खिदमत अक़दस में अची अर्ज़ कई, तमाम घणो परेशान तो हज़रत सोबान अर्ज़ कयो तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसो न साहबा जी मोहब्बत, या मोहब्बत साहबा वारी मुर्शिद कामिल अकमल सेखारींदो, जेका मोहब्बत पंहिंजे दिलबर मदीने वारे सां साहबा कराम कई, उहा मोहब्बत सेखारींदो आहे त मुर्शिद कामिल अकमल सेखारींदो आहे। त साहबी कीअं अर्ज़ करे रहियो आहे त साहबी तमामु घणो परेशान हुयो, तो सरकार जी खिदमत अक़दस में अर्ज़ कई तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां मूंखे मुंहिंजी जान खां, मुंहिंजी औलाद खां, मुंहिंजे अहलो अयाल खां मूंखे ज़्यादा प्यारा आया। तो साहब इशारत फकाल या रसूल अल्लाह इन्नका ला अहब्बु इला मिन नफ्सी व इन्नका ला अहब्बु इला मिन अहली व अहब्बु इलैया मिन वलदी। तवज्जो साहब रसूल अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे अवां मुंहिंजी जान खां, मुंहिंजी औलाद खां, मुंहिंजे अहलो अयाल खां भी ज्यादा प्यारा है। मोहब्बत हुई दिलबर नबी जे इश्क मोहब्बत में रंगेल हुआ। तो साहब रसूल को या रसूल अल्लाह मूंखे हर शइ खां वधीक अवां प्यारा आहियो। तो यार अमी आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी खिदमत अक़दस में ये आयत करीमा खणी आयो तो अर्ज़ के या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्रील अर्ज़ के या रसूल अल्लाह पंहिंजे प्यारे गुलाम खे तसल्ली ॾियो, पंहिंजे प्यारे गुलाम खे तसल्ली ॾियो, खुशखबरी ॾियो। अल्लाह तबारक व तआला फरमाए वो मन युतिल्लाह व रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीकीन व शुहदाए व सालिहीन व हसुन उलाइका रफीका। जिब्रील अमीन ही आयत करीमा खणी आयो, आका
अलैहिस्सलातु वस्सलाम जी खिदमत में अर्ज़ कई, या रसूल अल्लाह पंहिंजे गुलाम खे तसल्ली ॾियो। त अल्लाह तबारक तआला फरमायो, जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत कंदो, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां सच्ची मोहब्बत रखंदो, उहो क़यामत जे ॾींहुं बि उन्हनि ख़ास हस्तियुनि सां गॾु हूंदो जिन ते अल्लाह इनाम अता फरमाया आहे। त सरकार पंहिंजे गुलाम खे ही ख़ुशख़बरी ॿुधाई त ए सोबान परेशान न थी, ए सोबान परेशान कामिल अकमल हूंदो आहे त उहे जमायत वारा रूहानी जमायत वारा नमाज़ूं हूंदियूं आहिनि पर नमाज़ुनि ते नाज़ न आहिनि कंदा। हर नेकी ते अमल हूंदो पर नेकिन ते नाज़ न आहिनि कंदा। उहे सच्ची जमायत वारा मुर्शिद कामिल अकमल वारा साहबा कराम वांगुरु सलाम जी खिदमत अक़दस में अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मत साथ। तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने शख्स अर्ज़ कयो मत साथ। तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत कॾहिं ईंदी? छा अर्ज़ कई त क़यामत कॾहिं ईंदी? तो सरकार फरमायो, काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा अदतु लहा फकान रजुल तकान तवज्जो। तो सरकार फरमायो तू क़यामत जे लाइ कहिड़ी तैयारी कई आहे? उन शख्स खे जे शख्स अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह क़यामत कॾहिं ईंदी? सरकार फरमायो तू क़यामत जे लाइ कहिड़ी तैयारी कई आहे? त उन शख्स अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फर्ज़ 5 वक्त नमाज अदा करण खां अलावा ये 5 वक्त नमाज़ूं फर्ज़ अदा कंदो आहियां, त इन खां अलावा न ज़्यादा नमाज़ूं, न ज़्यादा रोज़ा, न ज़्यादा ॿिया के नेक अमाल कया आहिनि। तवज्जो पर या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां सच्ची मोहब्बत कंदो आहियां। उन अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह नमाज़ूं आहिनि, हर नेकी ते अमल आहे। या रसूल अल्लाह मुझी का खास तैयारी न है, पर या रसूल अल्लाह हीअ मां तैयारी कई आहे त मां अव्हां सां घणी मोहब्बत कंदो आहियां। तवज्जो त आका अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो तू असां सां घणी मोहब्बत कंदो आहे, जॾहिं तू असां सां घणी मोहब्बत कंदो आहे त तू परेशान न थी। तो साहबे रसूल जवाब दिया न, मुंह में नमाज़ूं आहिनि, मुंह में रोज़ा आहिनि, मुंह में हज आहिनि, मां अहिड़ी तैयारी कई आहे। त साहबे रसूल अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह नमाज़ूं आहिनि पर नमाज़ुनि ते नाज़ न आहे। रोज़ा आहिनि, हर नेकी ते अमल आहे पर उन्हनि नेकिन ते नाज़ न आहे। त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां सच्ची मोहब्बत कंदो आहियां। त या रसूल अल्लाह मां अल्लाह सां बि सच्ची मोहब्बत कंदो आहियां, त मां पंहिंजे सुहिणे दिल भर मदीने वारे अव्हां सां बि सच्ची मोहब्बत कंदो आहियां। सरकार फरमायो, जॾहिं तूं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां सच्ची मोहब्बत कंदो आहीं त परेशान न थी। त सरकार फरमायो, तवज्जो सरकार सनद ॾेई छॾी। त सरकार फरमायो त तू परेशान न थी। काल अंत मअमन अहबबत। मुझा प्यारा गुलाम, तू परेशान न थी। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां तू सच्ची मोहब्बत करीं थो त तू परेशान न थी। तू क़यामत जे ॾींहुं उन सां गॾु हूंदे जंहिंसां तू मोहब्बत करीं। त जॾहिं तू अल्लाह अल्लाह जे रसूल सां सच्ची मोहब्बत करीं थो त परेशान न थी। त तू क़यामत जो ॾींहुं हूंदो त क़यामत जे ॾींहुं तो गुलाम हथ हूंदा मां मोहम्मद मुस्तफ़ा जी दामन हूं। असांखे नाज़ आहे दिलबर मदीने वारे जी मोहब्बत।
त मुल्हनि खे छॾियो उन जो शैतान वारो अक़ीदो आहे पर असां जो अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह सहाबा कराम वारो अक़ीदो आहे सिद्दीक़ वारो अक़ीदो आहे फारूक वारो अक़ीदो आहे उस्मान वारो मौला अली वारो इमाम हसन साईं वारो इमाम हुसैन साईं वारो अक़ीदो आहे असां जो अक़ीदो आहे त इमाम मुर्शिद करीम कंबर वारे वारो अक़ीदो आहे यानी साहब रसूल जो छा अक़ीदो आहे त इहो ई अक़ीदो सहाबा कराम वारो त अल्लाह तबारक तआला हिन दौर में असां अहले सुन्नत जमात या रसूल अल्लाह चवण वारन इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जी नूरानी सुणी हुसैन जमात के नसीब फरमायो आहे त उहा ई मोहब्बत भले तव्हां ॿियूं जमातूं ॾिसो के टपा ॾियनि था के अलाए छा था कनि हर कंहिंजा पंहिंजा रंग पर मां इहो ज़रूर चवंदुमि दुनिया वारा हे चवण को शिरक बिदअत न आहे कंहिंसां शरीक करणु न आहे कंहिंसां मिलाइणु न आहे या मोहब्बत आहे उहो सहाबा कराम वारे इश्क मोहब्बत वारो रंग अगरि तोखे हिन दजाली दौर में ॾिसणो आहे न सुण इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जी नूरानी रूहानी ईमानी जमात खे अची ॾिस तो छोजो वो सहाबा कराम वारो अक़ीदो आहे असां खे नमाज़ूं आहिनि ॿियो नेकिन ते अमल आहे पर नमाज़ ते नाज़ न आहे नेकिन ते नाज़ न आहे असां खे नाज़ आहे त पंहिंजे सुहिणे दिलबर लजपाल मदीने वारे जी मोहब्बत ते नाज़ आहे जेके दिलबर मदीने वारे सां सच्ची मोहब्बत कनि था दिलबर मदीने वारे जे हर फरमान ते अमल कनि था त उहे क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक तआला फरमाए तो उहे नबियन सां गॾु हूंदा सिद्दीक़न सां गॾु हूंदा शहीदन सां गॾु हूंदा वो अल्लाह जे कामिल अकमल वली पंहिंजे कामिल अकमल मुर्शिदन सां गॾु हूंदा त उन्हनि वो सच्ची मोहब्बत करण वारा त परेशान न थियनि त उन्हनि ते हिन दुनिया में त करम आहे हिन दुनिया में त करम आहे पर अदा जो सच्चो कामिल अकमल मुर्शिद हूंदो आहे त वो परेशान न थिए त उन ते सकरात ईंदी न आहे अगरि कब्र में सवाल थींदसि मां त ये चवां थो त आशिक़नि खे सवाल थींदो ई पर उते ई पंहिंजे दिलबर मदीने वारे खे पहचानींदो सुञाणींदो जंहिंजो मुर्शिद कामिल अकमल आहे छो जंहिं मुर्शिद कामिल अकमल हिन दुनिया में दिलबर मदीने वारे जी सुञाणप वारी दीद अखियूं ॾिनियूं आहिनि जंहिं दिलबर मदीने वारे खे हिन दुनिया में सुञातो आहे त उहो कब्र में बि सुञाणींदो कब्र में बि सुञाणींदो त मुंहिंजो त इहा अक़ीदो आहे त क़यामत जो मंज़र हूंदो आशिक़ उहे मस्ताना उहे मतवाला परवाना मोहम्मद अरबी जा दीवाना जनते वक्त जे मुल्लनि फतवाऊं हुयूं आशिक़नि खे मस्ताननि खे परवाननि खे दीवाननि खे चयो करे सॾियो मजनू करे सॾियो शिरक बिदअत जूं फतवाऊं हयूं त मुंहिंजो त हीउ अक़ीदो आहे त उन्हनि मस्ताननि दीवाननि परवाननि जे लाइ दिलबर मदीने वारा क़यामत जे ॾींहुं इंतज़ार में हूंदा पर हीअ अक़ीदो आहे त अॻियां मुर्शिद कामिल अकमल कंबर वारा हूंदा पोयों असां हुसैनी फ़क़ीर हूंदा ईअं हलंदा रहंदासीं त इमाम मुर्शिद करीम कंबर वारा सुहिणे दिलबर मदीने वारे ताईं पहुचाए छॾींदा मां छा अर्ज़ु कयुमि त इंसान जानवर त जानवरनि साह वारी शयुनि पर सुहिणे दिलबर मदीने वारे सां बेजान शयुनि बि मोहब्बत कई आहे बेजान शयुनि बि त सुहिणे दिलबर मदीने वारे सां मोहब्बत कई आहे पर अॼुकल्ह जो मुल्लो ठिकर ठल्ला जंहिंजी दिल
जो सीनो दिलबर मदीने वाले जी मोहब्बत खाली आ त वो मुल्लो 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 बेजान शयन खां भी बदतर बेजान शयन खां भी बदतर जन शयन बेजान शयन सोने दिलबर मदीने वाले के सुना तो सोने दिलबर मदीने वाले सा सच्ची मोहब्बत कई पत्थरन पत्थरन पहाड़ दिलबर मदीने वाले सा मोहब्बत कई तभी हदीस भी हदीस रिवायत है हजरत इब्न उमर खां बयान करे तो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन 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 त खजिया जे थोड़ा तो सोना इमाम मुर्शिद करीम है वाक्य बयान फरमाइंदा तो सोना दिलबर मदीने वाला पुरानो दौर पुरानो वक्त तो सोना दिलबर मदीने वाला खजिया जे थोड़ा सा टेक लगाए खुतबो फरमाइंदा खुतबो जने फरमाइंदा हुआ तो साहबा कराम पाण में सलाह मशवरो करे हिकड़ो मिंबर तैयार कराया हिकड़ो मिंबर तैयार कयो जने सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जने उन मिंबर ते अची खुतबो फरमाए रहा तो वो खजिए जो थुड़ 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 जैसा सोना दिलबर टेक लगाए खुतबो फरमाइंदा तो दिलबर मदीने वाली जी जुदाई एडो फासलो ना हो दिलबर मदीने वाली जी जुदाई में वो खजिए जो थुड़ थुड़ सरकार जी मोहब्बत में जुदाई में तड़प में जोर जोर सा रोन लगो खजिए जो थुड़ थुड़ बेजान थुड़ 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 दिलबर नबी जी जुदाई में जोर सा रोन लगो तो सोना दिलबर मदीने वाला शफीक रऊफ रहीम नबी करीम नबी दिलबर मदीने वाला खुतबो छदे उन थुड़ ते पांजो हथ मुबारक फेराए उन थुड़ के भाकुर पाए हथ फेराए फरमायो त खामोश थी खामोश तो दिलबर मदीने वारन उन थोड़ा के भाकुर पातो जने दिलबर मदीने वारन थोड़ा के भाकुर पातो में थी दिया बलोचिस्तान में थी दिया सिंध में थी दिया कंबर में थी दिया उन उम्मत के उन ईमान वाले के तकलीफ कंबर में थी दिया वो तकलीफ दिलबर मदीने वाले के गुंबद खदरा में पहुंच दिया उजरे ईमान वारो मुर्शिद कामिल अकमल वारो जने पंजे सोने दिलबर मदीने वाले के पुकारिंदो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूलल्लाह पंजे मुर्शिद कामिल अकमल जे सबक के पचाइंदो वो सबक जो दिलबर मदीने वाले सा मिलाने वारो सबक जने वो आशिक के तकलीफ पहुंचांदी अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूलल्लाह चवंदो या रसूलल्लाह उनजुर हालना चवंदो या रसूलल्लाह नजर करम फेरायो हाने मुश्किल में आ करम फेरायो पंजे दिलबर नबी के निदा सा सदींदो आ तो उता गुंबद खजरा मा सोना मदीने वाला हिया नजर निगाह जो फेराइंदा इने न फेराइंदा नजर करम बुनियाद मजबूत तने फेराई छो किया वो बुनियाद मजबूत कयो त इमाम मुर्शिद करीम कंबर वाले बुनियाद मजबूत कयो या दिलबर मदीने वाले जी मोहब्बत पैदा किया या मुर्शिद कामिल अकमल पैदा किया ये तकलीफ उम्मती के ईमान वाले के काथे भुजो उते थींदी आ वो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूलल्लाह चवंदो आ काथे भी हुंदो आ त दिलबर नबी उता गुंबद खजरा मा नजर करम फेराइंदो आ हर मुश्किल हर तकलीफ खत्म थी बेशक चवण जो मकसद ई हुआ त बेजान शयन भी सोने दिलबर नबी सा मोहब्बत कई पर अजकल जो मुल्लो बयान करे थो तसाबी रसूल त रात जो मां तजद जे वक्त त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी खिदमत में हाजिर हुंदो है खिदमत कंदो है वुजू कराइंदो है सरकार के मां सरकार जी खिदमत ते अक़दस में
वुज़ू जे लाइ पानी पेश कंदो हुयसि त हिक भेरे साहबी रसूल बयान करे त दरियाए रहमत जोश में अची वियो। दरियाए रहमत समझो था न त करम वारो रहमत वारो दरिया जोश में अची वियो। त साहबी रसूल बयान करे हिकु दफ़ो दरियाए रहमत जोश में अची वियो त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन मूंखे फरमायो फ़क़ाल सल्ली त रबी आ मुंहिंजा प्यारा ग़ुलाम मुंहिंजा ख़िदमतगार अॼु मूंखां जेको घुरणो अथई त घुर 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 त सरकार छा फरमायो ऐं मुंहिंजा प्यारा ग़ुलाम मुंहिंजा प्यारा सहाबी सल्ली सल्ली जेको घुरणो अथई त अॼु मूंखां घुर घुर त साहबी रसूल अर्ज़ कयो सरकार जी खिदमत में या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो बयान कर तो फ़क़ुल्तु मां अर्ज़ कयो दिलबर नबी जी खिदमत अक़दस में असअलुका हुन साहबी रसूल अॼुकल्ह जा मुल्ला सिर्फ़ जन्नत घुरंदा आहिनि वरी साहबी जीअं अर्ज़ु करे रहियो आहे न उहो साहबी वारो रंग तोखे हिन दौर में नज़र ईंदो त अहले सुन्नत जमात में नज़र ईंदो। ॿुधो ॿुधो साहबी रसूल बयान कंदो मां अर्ज़ु कयो असअलुका या रसूल अल्लाह असअलुका मुराफ़क़तक फिल जन्नह त साहबी रसूल बयान करे थो त मां अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां अवां खां जन्नत में अवां जी रिफ़ाक़त ग़ुलामी घुरां थो या रसूल अल्लाह मां जन्नत में साहबी रसूल ने अर्ज़ न कयो त या रसूल अल्लाह जन्नत मिले न इन अर्ज़ु न कई त जन्नत मिले साहबी रसूल जो अक़ीदो त जे जन्नत में दिलबर मदीने वारा न हुजनि उहा जन्नत कहिड़े कम जी असअलुका मुराफ़क़तक फिल जन्नह साहबी रसूल अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां अवां खां जन्नत में अवां जी रिफ़ाक़त ग़ुलामी घुरां थो। सरकार फरमायो परेशान न थी मुंहिंजा प्यारा ग़ुलाम उहो त तोखे अता थी वियो सरकार फरमायो अञा ॿियो कुझु घुरणो अथई त घुर 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 जन्नत तोखे मिलियल आहे अगर जन्नत में जाने का हो इरादा तमामी का गले में तो को डालो मेरे दिल पर मदीने वाले की ग़ुलामी सुभान अल्लाह जन्नत अञे न मिलंदी साहबा का सिख तू आ शैतान को सिखियल तू आ शैतान को सिखियल जेको तड़ेला तू तड़ेल खां सिखियला तू शैतान खां सिखियला पर याद रखो असा सुन्नी या रसूल अल्लाह चवण वारा हुसैनी जमात वारा याद रखो इमाम मुर्शिद करीम कंबर वारे खां सिखियल आहे मुर्शिद कामिल अकमल कंबर वारनि असांखे उहा दिलबर नबी वारी मोहब्बत सेखारी आहे कहिड़ी मोहब्बत सेखारी आहे साहबा कराम वारी मोहब्बत सेखारी सरकार छा फरमायो ॿियो कुझु जेको बि अथई अञा वधीक घुरणो अथई त मूंखां घुर त साहबी बयान करदो मां अर्ज़ु कयो या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे लाइ सुभान अल्लाह त चओ नाज कर सुन्नी या रसूलुल्लाह चवण वारा नाज कर साहबी रसूल बयान करे तो मां दिलबर जी खिदमत में अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे लाइ अवां जी ग़ुलामी ऐं रिफ़ाक़त काफ़ी आहे मुझे लाइ अवां जी ग़ुलामी ऐं रिफ़ाक़त काफ़ी आहे अवां जो साथ ही काफ़ी आहे या रसूलुल्लाह जहिड़ी तरह हिन दुनिया में मां अवां जी ग़ुलामी करे रहियो आहियां जहिड़ी तरह हिन दुनिया में अवां जो साथ आहे त क़यामत जो ॾींहुं थींदो जन्नत में भी या रसूलुल्लाह अवां जी रिफ़ाक़त ग़ुलामी मुझे लाइ काफ़ी इहो ई मुर्शिद कामिल अकमल कंबर वारे जो सबक आहे ये फरमाईंदा आहिनि नमाज़ूं आहिनि सुन्नत में असां में नमाज़ुनि ते नेकियुनि ते नाज़ न आहे नाज़ करणो अथई त
मदीने वाले जी गुलामी मोहब्बत नाज कर यो साहब मारो अकीदो अल्लाह बन मारो अकीदो ना साहब इशार को या रसूल अल्लाह मुके मांजे गुलामी दे नाजा मुके मांजे गुलामी दे फकरा जेड़ी त इन दुनिया में जो मां गुलाम यहां त जन्नत में भी एही तरह मांजे गुलाम हो जा अरे अंधा मुल्ला याद रखो हे त इंसान पत्थर पहाड़न भी सोने दिलबर मदीने वाले साहब मोहब्बत कया भी हदीस आखे हदीस बयान तो क्या साहब ये रसूल बयान करे तो असा गज़वे तबूक का वापसी ते सोने दिलबर मदीने वाले साहब करो सोचो पहाड़ पत्थर ओ त खज जो थोड़ो हो दरख्त हो पर जेकी पत्थरन पहाड़न त उहे भी सोने दिलबर मदीने वाले साहब मोहब्बत कदा साहब रसूल बयान करे तो गज़वे तबूक का वापसी ते असा सरकार सा गड हुआसे जी असा मदीनतुल मुनव्वरा जे वेजो थियासे जी असा साहब रसूल बयान करे तो जी असा मदीनतुल मुनव्वरा जे वेजो थियासे त सरकार फरमायो काल हाज़िही ताबतुन व हाज़ा उहदु जबलुन युहिब्बुना व नुहिब्बुहु जी साहब रसूल बयान जी मदीनतुल मुनव्वरा जे वेजो थियासे सरकार फरमायो त ही मदीनो पाक ही मदीनो पाक है त सरकार इशारे से फरमायो हे उहद जबल तो सरकार फरमा ही उहद जबल ही उहद पहाड़ है उहद जबल असा सा मोहब्बत करे तो असा भी इन उहद जबल उहद पहाड़ सा मोहब्बत कयूं था यानी बेजान शयूं पहाड़ जबल पहाड़ भी पत्थर भी सोने दिलबर नबी सा मोहब्बत कन वो चवणो पवंदो अॼुकल्ह जो ख़बीस मुल्ला जेको दिलबर नबी जे शान जो मौजज़न जो नूर जो मुख्तार कुल जो हाज़िर नाज़िर जो इनकारिया शान जो इनकारिया तो वो मुल्लो पत्थरन पहाड़न दरख्तन खां भी बदतर उन खां पत्थर पहाड़ वण उन मुल्ले खां गुस्ताख खां पत्थर पहाड़ दरख्त भी बेहतर है छो जो उन पत्थरन पहाड़न जबरन दरख्तन में भी दिलबर नबी जी मोहब्बत पर जरे सोना दिलबर नबी फरमायो तो उहद जबल भी असा सा मोहब्बत करे तो सोचो आखिरी गा शा फरमाऊं तो हे उहद जबल भी असा सा मोहब्बत करे तो असा भी न उहद जबल सा मोहब्बत कयूं था जरे उहद जबल एक पहाड़ जने दिलबर नबी सा मोहब्बत करे सोच या दरख्त दिलबर नबी जी मोहब्बत जुदाई में रोए उन जो रोण सोना मदीने वाला बर्दाश्त न कन ईमान वार जो दुरूद व सलाम वार जो मुफ्त कामिल अकमल वार जो दुख तकलीफ रोण करो बर्दाश्त कंदा तो चवण जो मकसद ही हुआ था जने उहद जबल दिलबर मदीने वाले सा मोहब्बत करे त सरकार सा मोहब्बत कंता पर जेको ईमान वारो कुरान वारो नमाज वारो हज वारो ज़कात वारो हर नेकी दे अमल करण वारो दुरूद व सलाम पढ़ण वारो सलात व सलाम अलैका या रसूल अल्लाह चवण वारो मुर्शिद कामिल अकमल वारो सोने दिलबर मदीने वाले सा मोहब्बत करे अच्छा सोना दिलबर मदीने वाले सा उन सा मोहब्बत न कंदा त यकीनन असा सब सोने दिलबर मदीने वाले सा जहिड़े तरीक़े सां मोहब्बत करे रहिया आहियूं न तड़पान सच्ची मोहब्बत आन उहा मोहब्बत जंहिंजी का इंतिहाई न आहे जहिड़ी तरह असा सोने दिलबर मदीने वाले सा मोहब्बत कयूं था त वरी ओड़ी तरह उन खां भी वधीक असा पंहिंजे सोने दिलबर लजपाल नबी दिलबर मदीने वाले के प्यारा दिलबर मदीने वाले के प्यारा
फ़कीर हो निस्बत वारो मोहब्बत वारो त सोने दिलबर जी मोहब्बत उहा कम वारी शइ ॿियूं दुनिया जी का बि शइ कम न ईंदी पर दिलबर नबी जी मोहब्बत उहा मोहब्बत जेके ना चीज़ खे चीज़ बणाई मोहब्बत उन्हीं मुकाम ते पहुंचाईंदी आहे जाते ॿियो को न पहुची सघंदो आहे बेशक त सुन्नी ऐं गैर सुन्नी में छो फ़र्क़ु आहे कहिड़ो फ़र्क़ु आहे हो क़ुरान पढ़नि बि था नमाज़ूं बि पढ़नि था चंडरा निड़ ते टिका बि ठाहिनि था पर फ़र्क़ु छा आहे त सुननि में इश्क़ रसूल सुननि में छा आहे इश्क़ रसूल मोहब्बत रसूल तड़प रसूल नमाज़ूं बि आहिनि हर नेकियूं बि आहिनि पर हुननि में छा आहे नमाज़ूं पढ़ंदा वरी होॾो गुस्ताखी आहे पर अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह असांखे सुहिणे दिलबर मदीने वारे जी मोहब्बत नाज़ फ़ख़्र त मौला अली मुश्किल कुशा खां पुछूं था साहबा कराम मोहब्बत एतिरी कंदा मुल्लो वरी चए थो एॾी मोहब्बत सुन्नी कनि था एॾी मोहब्बत कनि था सुननि खे छा थियो अरे छा थी वियो आहे सभु कुझु असांखे दिलबर मदीने वारे खां मिलियो आहे ऐं मिलंदो रहे थो ऐं मिलंदो रहंदो तू ठल्लो ठिकरा वसीले जो मुनकिरा वसीले जो इनकारिया इन करे तुम बदबू तुम खुशबू नहीं दी तू तड़ेला शैतान वांगुर खुशबू ईंदी न त असां अहले सुन्नत जमात इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जी जमात मां खुशबू ईंदई सिद्दीक़ जी खुशबू हिन जमात में फारूक जी खुशबू हिन जमात में उस्मान जी खुशबू मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा जी खुशबू भी हिन जमात में हसनैन करीमैन जी खुशबू भी तो हिन जमात में ईंदी त मौला अली को मोहब्बत कीअं कजे दिलबर मदीने वाले सां मोहब्बत दिलबर मदीने वाले जी मोहब्बत खां बग़ैर खुदा जो कसम आहे चारो ई न थींदो चारो ई न कोई भी न चढ़ी सघंदो कोई भी न हली सघंदो जीअं आहे उते ई बीठो हूंदो दिलबर नबी जी मोहब्बत खां बग़ैर पर जेके भी दिलबर नबी सां मोहब्बत कनि था उहे तरंदा हलंदा वो मोहब्बत मुर्शिद कामिल अकमल पैदा कया उन कश्ती के मुर्शिद कामिल हलाने वारो मौला अली मुश्किल कुशा खां पुछूं था सोना अली दिलबर नबी सां मोहब्बत कीअं याशिक कनि त मौला अली मुश्किल कुशा जी खिदमत अक़दस में अर्ज़ कयो त या अली सोना अली प्यारा अली त अवां साहबा कराम पंहिंजे सुहिणे नबी दिलबर मदीने वारे सां केतिरी मोहब्बत कंदा आहिनि छा सुवाल कयो त ए अली सोना अली तव्हां पंहिंजे दिलबर मदीने वारे सां केतिरी मोहब्बत कंदा आहियो ॿुधो मौला अली जी मोहब्बत साहबा जी मोहब्बत त मौला अली मुश्किल कुशा फरमायो वल्लाह अल्लाह जो कसम मोहब्बत त मौला अली मुश्किल कुशा फरमायो त अल्लाह जो कसम असां पंहिंजे दिलबर सुहिणे लजपाल मदीने वारा सां त असांखे पंहिंजे माल शाहे माल आयो वयो दुनिया आई वई मौला अली फरमायो असांखे सरकार असांखे पंहिंजे माल मिल्कियत दुनिया दौलत औलाद पंहिंजी वालिदैन पंहिंजे अहलो अयाल खां वधीक प्यारा आहे
सोना दिलबर मदीने वाला असांखे पंहिंजे माल मिल्कियत औलाद पंहिंजे वालिदैन अहलो अयाल खां बि वधीक प्यारा आहिनि ऐं निस्बत वारो या रसूल अल्लाह चवण वारो ऐं सुन्नी मुर्शिद कामिल अकमल वारो ॿुधो त मौला अली मुश्किल कुशा मोहब्बत जो दर्स ॾेई रहिया आहिनि सबक ॾेई रहिया आहिनि त फरमा रहिया आहिनि त सरकार ॿुधो त मौला अली फरमाए रहिया आहिनि त सरकार सुहिणा दिलबर मदीने वारा त असांखे एतिरा त प्यारा आहिनि सुभान अल्लाह त चओ एॾी सुभान अल्लाह हुजे साहबा जी ख़ुशबू अचे बाला जे बुलंद तसव्वुर मुर्शिद जो हुजे बाला जे बुलंद सुभान अल्लाह चओ त मौला अली मुश्किल कुशा फरमायो त सरकार असांखे एतिरा त प्यारा आहिनि ॿुधो आशिकनि जी मोहब्बत जन पंहिंजी माई चलो नूरानी अखियुनि सां नूरानी चेहरो ॾिठो वठो मुंहिंजा हबीब तुंहिंजो रोशन चेहरे जो कसम वल्लैल इज़ा सजा जंहिं दिलबर मदीने वारे जा ज़ुल्फ़ ॾिठा जंहिं दिलबर मदीने वारे जी गुफ़्तार ॿुधी जंहिं दिलबर मदीने वारे जी रफ़्तार ॾिठी जंहिं अखियुनि सां दिलबर मदीने वारे जो नूरानी चेहरे अनवर ॾिठो जंहिं दिलबर मदीने वारे जो पंहिंजी नूरानी अखियुनि सां नूरानी चेहरो ॾिठो उहो नूरानी चेहरो ॾिसंदे कोई सिद्दीक़ बणिजी वियो कोई फारूक बणिजी वियो कोई उस्मान गनी बणिजी वियो कोई मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा बणिजी अञा चवां हिन दौर जे हिसाब सां अञा चवां ॻाल्हि खे वधायां दिलबर नबी जे इश्क मोहब्बत कंदे फना फिर रसूल थी कातियो शिरको बिदअत कातियो राफ़ियतो खारिजियत गौस ज़मान इमाम अहले सुन्नत इमाम मुर्शिद करीम कंबर वारा बणिजी आशिको ॿुधो मौला अली आशिकनि खे मोहब्बत सेखारे रहियो आहे सुन्ननि खे मोहब्बत सेखारे रहियो आहे मौला अली फरमाइनि था त सरकार असांखे एतिरा त प्यारा आहिनि ॿुध केॾा सुहिणा अल्फाज़ मौला अली फरमाइनि आहिनि सरकार असांखे एतिरा त प्यारा आहिनि जीअं सख़्त उञायल खे उञ में सख़्त उञ हूंदी आहे न घणी उञ हूंदी आहे या कमु कंदा आहियूं या सफ़र तां ईंदा आहियूं पाणी धूप हूंदो आहे त मौला अली फरमाईंदा सरकार असांखे एतिरा त प्यारा आहिनि जीअं सख़्त उञायल खे उञ में थधे पाणी जी सख़्त ज़रूरत हूंदी आहे उते शिदत सां ज़रूरत हूंदी आहे मोहब्बत हूंदी आहे इहा हूंदी आहे त पाणी जल्दी मिले त उहो थधो पाणी पियां उञ खे मिटायां मौला अली मिसाल ॾेई फरमाइनि था त असां सरकार सां एतिरी मोहब्बत कंदा आहियूं जीअं सख़्त उञायल खे उञ में थधे पाणी सां मोहब्बत हूंदी आहे त उन खां बि वधीक ज़ोर सरकार असांखे प्यारा आहे इहा आहे सरकार सां साहबा कराम जी मोहब्बत इहा मोहब्बत तोखे सिखणी आहे न साहबा कराम जेके दिलबर मदीने वारनि सां मोहब्बत कंदा सिखणी अथई न त सुन्नी असां बोजा कुन्नी न आहियूं असां उहे सुन्नी बि न आहियूं सॾायो सुन्नी था ॿुधी नथा मरो वरी गुस्ताखनि सां गॾु वेठा गुस्ताखनि हथ मिलाए वेठा ॿुधी नथा मरो तूं सुन्नी न आहे तूं बोजो कुन्नी साहबा कराम उहे हुआ जेको दिलबर नबी सां बुग़्ज़ रखंदो दिलबर नबी जी गुस्ताखी कंदो हो त साहबा कराम लोगों नफ़रत कंदा त सुन्नियत इहा न आहे सुन्नियत इनखे न चइबो आहे ज़ाहिरी या रसूलुल्लाह जो नारो खणी पर अंदरूनी तौर ते लिखियल गुस्ताखनि सां बेअदबनि सां मीटिंग थो करे वेह थो इहा सुन्नियत न चइबी आहे इहा बोह जी कुन्नियत चइबी तोखे सुन्नियत सही ॾिसणी आहे न इमाम मुर्शिद करीम कंबरबाजी जमात खे अची ॾिस त असांजो गुस्ताख रसूल सां खाइण पीअण जो हराम खाइण पीअण जो हराम छो
जो यो साहबा जो सबक यो साहबा कलाम जो सबक ताबीन जो सबक तबा ताबीन जो सबक यो अल्लाह वारन जो सबक यो अहल बे जो सबक यो पंजे इमाम मुर्शिद कामिल अकमल करीम कंबर वारे जो सबक त गुस्सा करना खाणो पीणो ना है छो जै दिल पर नबी सा वफा न कई वो असा फकीरन सा काडो वफा जै दिल पर नबी के न सुना तो केड़ी वफा जी उम्मीद रखी सकंदो केड़ी वफा जी उम्मीद रखी सकंदो ए निस्बत वारो मोहब्बत वारो दरबार हुसैन आबाद जो इमाम मुर्शिद करीम कंबर वार जो पैगाम ही हुआ है त पंजे दिल पर मदीने वाले सा पंजी जान खा आल मिल्कत दुनिया दौलत औलाद खा वालिदैन खा हर शय खा वधिक मोहब्बत कर दुनिया जी केडी भी बातिल ताकतूं अचन हिलण जी कोशिश कन वरी अज का उन्होंने फनकारियों अची वयूं वरी चवन था यो गुस्ताख अब केरा मिलाद जो इनकारी अरे नाहे त मिलाद करे ॾेखार सिर्फ नारे सा नारो है याद रखो सच्चाई ना है पर उन जो तो वट दलील भी हुजे उन जो तो वट दलील हुजे अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह त हिन हुसैनी जमा जी दावा भी सच्ची आ त दलील भी सच्चो आ इन करे दावा दलील सच्चो आ जो इन जो मुर्शिद कामिल अकमल यो पैगाम दर ते न वञे जन अखिन इमाम मुर्शिद करीम कंबर वारे के ॾिठो वरी अखियूं ॿियनि के छा ॾिसण न ॾिसंदा उहा नज़र तसव्वुर में भी मुर्शिद कामिल अकमल हुजे दिल में भी मुर्शिद कामिल अकमल हुजे तो सोच में भी मुर्शिद कामिल अकमल हुजे तो तॾहिं अल्लाह जी क़ुर्ब ताईं पहुची सघे दिल पर मदीने वारे ताईं पहुची सघे तशार त हर शय खां वधीक दिल पर मदीने वारे सां मोहब्बत कयो दुनिया जी केड़ी भी बातिल ताक़तूं जे साम्हूं अचनि इंशाअल्लाह पंहिंजे मुर्शिद कामिल जे सबक खे बचाईंदो अल्लाह 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 करण सां मुर्शिद करीम फरमाईंदा त अल्लाह अल्लाह करण सां शैतान भजी विंदो आहे अस्सलात वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह चवण सां गुस्ताख रसूल भजी विंदो आहे गाल के वधाया जुमलो पूरो कया न वरी हैदर 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 करण सां मुनाफिक मलून भजी विंदो आहे बाबा दे बलन दुआ थींदी आहे हैदर 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 अल्लाह अल्लाह सिद्ध बाबा से दुआ फरमाइंदा दुआ खां बाद खुतबो थींदो नमाज ला सफ़ू मदी रहो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन अल्लाहुम्मा रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बाद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमा इन्नका अंतल वहाब या इलाहुल आलमीन नबी करीम अलैहिस्सलाम सलाम से सदके असां गुनाहगारन जे हाल जे मथां रहम फरमा
रुझे मुझा मौला या अल्लाह मां गुनाहगार जी पारती मुझा साईं तू राजी रहो मां गुनाहगार हो जा अल्लाह जका भी तकलीफा तू दूर फरमा सदके महबूबन मुर्शिद करीम जे सदके इन भरारी जमात जे तू राजी थी मां गुनाहगार या अल्लाह या रहमान या रहीम या करीम या हय्य या कय्यूम बिरहमतिक अस्तगीस अल्लाह मग़फ़िर ली वरहमनी व तुब अलैया इन्नका अंत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका अल-अफ़्व वल आफ़ियत वल मुआफ़ात अद-दाइमत फ़िद-दीन व दुनिया वल आख़िरह वल फ़ौज़ बिल जन्नति वल नजात मिनन नार व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही व नूर अर्शिही सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अहल बैतिही व अस्हाबी अजमईन आमीन बिजाए सय्यिदिल मुरसलीन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।